माथी में घरेलू मामले तां झड़े दौरान नाठी से मुबैना तशद्दुद सबब सोरो कतल थी वियो। गरीबाबाद पाड़े में जाठी अनवर मंगलार गरू अनवर तां लतू हणी पंहिंजे सोरे लॻी मंगलार खे कतल करे छॾियो। पुलिस मुआसिब जवाबदार फरार थी वियो, जॾहिं त लाश तहवील में वठी जवाबदार जे ॿिनि भाइरनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस ॿुधाए त जवाबदार अनवर झेड़े दौरान ज़ाल फातिमा खे ज़ख़्मी कयो, जंहिं ते सोरे छॾाइण जी कोशिश कई त हू लत लॻण सबब बेहोश थी वियो। वासन मौजूब बेहोश शख़्स खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते डॉक्टर संदसि फौत थियण जी तस्दीक़ कई। फौती पेसनि जी घरवारी ॿुधाए त जांठी संदसि मुड़ुस खे लतूं हणी कतल करे छॾियो आहे। फौती शख़्स जे वासन IG सिंध ऐं SSP हैदराबाद खां मुतालबो कंदे चयो आहे त जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई करे खेसि सख़्त सज़ा ॾिनी वञे। गोलारछी में बिजली जो करंट लगन सबब निगरी फौत थी वई। गोट मोहम्मद बचल नुहाणी में 14 वरीह जी निगरी कायनाती अज़ीज़ुल्ला नुहाणी बिजली जो करंट लगन सबब फौत थी वई। वारसन ॿुधायो त निगरी घर में रांदि करे रही हुई त केस बिजली जो करंट लगन सबब फौत थी वई आहे। अहिड़े दिलि दुखाईंदड़ वाक़े खां पोइ फौती निगर जे घर में कोहराम अची वियो। मीरापुर में मुख़्तलिफ़ वाक़िअनि दौरान नौजवान पोरियत फौत ऐं 2 ॿारड़ा ज़ख़्मी थी पिया। शहर जे वार्ड नंबर 5 जो रवासी पोरियत वहीद अली पुट वलीदाद घाघरो बिजली जो करंट लगन सबब फौत थी वियो। फौती जे वासन ॿुधायो त नीगर घर जी बिजली ठाहे रहियो हो त केस करंट लॻो, जंहिं सबब हुन दम धणी हवाले कयो। होॾां वार्ड नंबर 14 में 7 वरीह जी लैला धी अब्दुल मजीद सोलंकी बिजली जे करंट लगन सबब ज़ख़्मी थी, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ॿिए पासे वार्ड नंबर 12 में घर जी भित किरण सबब नौजवान यूसुफ पुट अशरफ राजपूत दबजी सख़्त ज़ख़्मी थियो, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। हैदराबाद में बरसात सबब भित किरण सबब मासूम निगरी दबजी फौत थी वई। हाल नाके जे भैंस कॉलोनी वारे इलाइक़े में 7 वरीह जी फिज़ादी अहमद कोपांग भित हेठां दबजी फौत थी वई। वासन मूजिब निगरी खे ज़ख़्मी समझी सिविल अस्पताल आंदो वियो, जिते डॉक्टर पारां संदसि फौत थियण जी तस्दीक़ कई वई। वासन ॿुधायो त बरसात सबब ओचितो भित किरी पई, जंहिं सबब परेशान वेठल निगरी फिज़ा दबजी फौत थी वई। सेठाजा भरिसां बिजली जो करंट लगन सबब नौजवान मौत जो घाट बणिजी वियो। गोट नसीर मंगड़ेचो में बिजली जो करंट लगन सबब 35 वरीह जो एहसान मंगड़ेचो फौत थी वियो। वासन ॿुधायो त संदर नौजवान घर अंदरि बिजली जी टुटल तार ॻंढी रहियो हो त केस करंट लॻो। अहिड़े वाक़े बाद फौती नौजवान जे घर में कोहराम अची वियो। गोलारछी वेझो घरू परेशानी सबब नौजवान पाण मथा बंदूक जो फायर करे आपघात करे छॾियो। चक नंबर 23 में 19 वरीह जे तौफ़ीक अहमद पठान घर अंदर पाण मथा बंदूक जो फायर करे ख़ुदकुशी करे छॾी। इतला ते पुलिस पहुची फौती नौजवान जो लाश खणाए अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। गोट की पुलिस पारां हिकु हफ़्तो अॻु अगवा थियल 2 नौजवाननि खे बाज़ियाब कराइण जी दावा कई वई आहे। पुलिस ॿुधायो त हिकु हफ़्ते जवाबदारनि शफ़क़त कोरी ऐं सनावला राजपूत खे अगवा कयो वियो हो, जिन खे बाज़ियाब करायो वियो आहे। पुलिस मूजिब मक़वी जी बाज़ियाबी खां पोइ घर वातियुनि में ख़ुशीअ जी लहर पखिड़िजी वई आहे। पुलिस ॿुधायो त मक़वी जी बाज़ियाबी लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवाई कई, जंहिं बाद खेनि बाज़ियाब करायो वियो। नवाबशाह में मक़वी नीगर आदेश कुमार जी बाज़ियाबी लाइ सियासी समाजी धुरियुनि पारां रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त राणीपुर मां कुझु ॾींहं मासूम आदेश कुमार खे अगवा कयो वियो, जंहिंजो अञा ताईं को बि पतो न पियो आहे। हुननि ॿुधायो त मक़वी नीगर बाज़ियाब न थियण सबब संदसि घर में मायूसी पखिड़िजी वई आहे, जॾहिं त पुलिस पारां के बि असराइता क़दम न खंया विया। हुननि IG सिंध ऐं ॿिनि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त मक़वी नीगर खे बाज़ियाब कराए बासन में पखिड़ियल मायूसी ख़त्म कई वञे।
खानपुर मरवेजो 4 महीना अॻु क़तल थी वियल जवान जे कातनि जी गिरफ़्तारी लाइ वासन पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॻोठ पीरवरी में 4 महीना अॻु हथियारबंदनि हथां क़तल थी वियल जवान निज़ाकत पोस्तार जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ मक़तूल जी माउ अमीर ख़ातून हाजी जियल पोस्तार ऐं ॿिनि जी अॻवाणी में प्रेस क्लब वाॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिकिड़ी रमज़ान ते नौजवान निज़ाकत खे नाक हथियारबंदनि गोलियूं हणी क़तल करे छॾियो हो। हुन चयो त 6 हथियारबंदनि ख़िलाफ़ क़तल जो केस दाख़िल हुअण बावजूद पुलिस कातनि खे गिरफ़्तार नाहे करे सघी। हुन चयो त नौजवान जे क़तल में मुलविस जवाबदार केस तां हथ खणाइण लाइ मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मुज़ाहिरीन आईजी सिंध, डीआईजी सखर, एसएसपी घोटकी ऐं ॿिनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो त मक़तूल निज़ाकत पोस्तार जे कातलनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। लाड़कानी में मक़तूल नीगर जे क़तल में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मक़तूल नीगर जे पीउ ॿुधायो त कुझु ॾींहं अॻु असगर अली खल खे क़तल करे संदसि लाश गंदे नाले में लोड़े वियो। हुन ॿुधायो त नीगर जे क़तल में मुलविस जवाबदार मंसूर बुलेदी ख़िलाफ़ केस दाख़िल करायो वियो पर पुलिस संदसि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न पई करे। हुन ॿुधायो त ॼाणायल जवाबदार पास सियासी अख़बार जो ववरची आहे जंहिं सबबि केस गिरफ़्तार न पियो करे वञे। हुन आईजी सिंध खां मुतालबो कंदे चयो त वाक़े जो नोटिस वठी मक़तूल नीगर जे जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। शहदाद कोट में ज़रई पाणी जी शदीद खोट ख़िलाफ़ तरक़ी पसंद पार्टी जे सॾ ते रैली कढी धरणो हंयो वियो। कामरेड हयातुन्यो, इम्ताज़ सुमरो, फारूक चावरो ऐं सराई शाहिद मस्तोई जी अॻवाणी में तरक़ी पसंद हाउस खां कोटो मोटो चौक ताईं रैली कढी धरणो हंयो वियो। उन मौक़े ते अख़बारुनि चयो त बरसातनि सबबि वोट वारी सूरतहाल पैदा थी वई आहे। ॿिए पासे ज़रई पाणी जी खोट सबबि सिंध जा माण्हू ॾुकार वारी सूरतहाल खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हुन चयो त ख़ासि करे ज़िले कंब शहदाद कोट में पाणी जी शदीद क़िलत सबबि कहत ऐं ॾुकार वारी सूरतहाल आहे। मुज़ाहिरीन चयो त पाणी खोट सबबि जानवरनि जे पीअण ऐं मैयतनि खे गुसल ॾियण लाइ बि पाणी मौजूदु आहे। अॻवान चयो त अॻई बुख, बदहाली, बेरोज़गारी ऐं हर रोज़ वधंदड़ महांगाई जे करे माण्हू पागकशी करण ते मजबूर आहिनि। अहिड़ी सूरतहाल में जेकॾहिं फसल बि नथो थिए त माण्हू ख़ुदकुशियूं करण ते मजबूर थी वेंदा। हुननि मुतालबो कंदे घुर कई त ज़िले कंब शहदाद कोट मां पाणी जे तरादू खोट ख़तम कई वञे, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। काज़ीअहमद में वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ सिविल सोसाइटी ऐं शहरनि पारां रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मौलाना अमीर हुसैन साजदी, हुसैन शेर मोहम्मद जोखियो ऐं जान मोहम्मद लियार जी अॻवाणी में वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ पट चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अख़बारुनि चयो त घाटी रोड महांगाई सबबि ग़रीबनि पोरियतनि जो जीअण जंजाल थी वियो आहे। ग़रीब पोरियत माण्हू हिक वेले जी मानी खाइण लाइ बि परेशान थी विया आहिनि। हुन चयो त ग़रीब माण्हू बचण लाइ ईद जी ख़रीदारी बि नथा करे सघनि। मुज़ाहिरीन चयो त वापारी ऐं दुकानदार खाधे पीते जी शयुनि जा मनपसंद अघु मुक़ररु करे ग़रीब आवाम खे ॿिन्ही हथनि सां फिरी रहिया आहिनि। हुननि अलाइक़दारनि खां मुतालबो कंदे चयो त महांगाई ते ज़ाब्तो आणे ग़रीब पोरियत तबिके जे माण्हुनि खे रिलीफ ॾिनो वञे, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। कंवर में म्यूनिसिपल इंतजामिया पारां पघारूं न ॾियण ख़िलाफ़ सैनिटरी मुलाज़िमनि प्रेस क्लब वाॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। अमीर अली ऐं ॿिनि मुलाज़िमनि ॿुधायो त समूरनि खातनि जे नंढनि वॾनि मुलाज़िमनि खे पघारूं जारी कयूं वयूं पर कंहिं महरूम करे ज़ुल्म कयो वियो। मुलाज़िमनि ॿुधायो त ईद खे हिकु ॾींहुं बचियो आहे पर हू बचिड़ा ॿार लाइ उमरकोट में गुज़िरियल 20 ॾींहं खां कोसा पाड़े जो सड़ियल ट्रांसफार्मर तब्दील न थियण ख़िलाफ़ रहवासियुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। हैदर कोसो ऐं ॿिनि ॿुधायो त गुज़िरियल 20 ॾींहं खां बिजली जो ट्रांसफार्मर ख़राब आहे, जंहिं सबबि रहवासी सख़्त गर्मीअ में बेहाल थी विया आहिनि। हुननि ॿुधायो त बिजली बंदि हुअण सबबि पीअण जे पाणी जी बि सख़्त खोट पैदा थी वई। रहवासी पैसनि एवज़ पाणी ख़रीद करे पीअण ते मजबूर आहिनि। अॻवाननि चयो त वावड़ा उमरकोट खे ट्रांसफार्मर तब्दील करण जो चयो वियो आहे पर संदन पारां को बि ध्यानु नथो ॾिनो वञे। हुननि वावड़ा जे अलाइक़दारनि खां मुतालबो कयो त कोसा पाड़े जो ख़राब ट्रांसफार्मर तब्दील करे रहवासियुनि खे सुख जो साह खणण ॾिनो वञे।
मटियारी जो नौजवान इताद GDA सां इताद खत्म करे पीपल्स पार्टी सां इताद करे छॾियो आहे। नौजवान इताद जे अॻवान कामरान शेख ऐं ॿुधायो त GDA साड़नि ते कयल शर्त पूरा न कया, जंहिं करे साड़नि इताद ख़त्म कयो वियो। अॻवान चयो त हुननि पीपल्स पार्टी सां गॾिजी मकानी चूंडनि में हिसो वठण जो फ़ैसिलो कयो आहे। नौजवान इताद जे उम्मीदवार खेसि चूंड विढ़ण तां हथ खणाइण लाइ संदसि पीउ खे परेशान कयो पियो वञे, जेको दिलि जो मरीज़ आहे। उन हवाले सां PP अॻवान ॿुधायो त हू नौजवान इताद जे बिना शर्त जे मदद कनि पिया। वॾे वज़ीर पारां सखर डिवीज़न लाइ मुक़रर कयल फोकल पर्सन नवाब अली वसाण खैरपुर जे डिप्टी कमिश्नर जे दरबार हाल में ऑफिसरनि सां गॾिजाणी करे बरसात मुतासिरनि जी माली मदद करण जो हुकुम जारी कयो। उन मौके ते नवाब अली वसाण तकरीब खे खिताब कंदे चयो त सिंध में बरसातनि दौरान हुकूमत जोगा कदम खणी रही आहे। हुन चयो त समूरनि इदारनि खे हाई अलर्ट रहण जूं सख़्त हिदायतूं जारी कयूं वयूं आहिनि। ऑफिसर सस्ते के छॾे अवाम जी ख़िदमत कनि। संदसि चवण हो त इंसानियत जी ख़िदमत करण अवलीन तरजीह आहे। नवाब वसाण वधीक चयो त फर्ज़ में कोताही कंदड़ ऑफिसरनि ख़िलाफ़ सख़्त कदम खंया वेंदा। नवाब अली वसाण वधीक चयो त मुख़्तियार कार खे हिदायतूं जारी कयूं हूं त बरसात दौरान फौत थी वियल माण्हुनि घरनि ऐं जानी माली थियल नुक़सान जी रिपोर्ट ॾेई जीअं सिंध हुकूमत उन्हनि मुतासिरनि खे रिलीफ फराहम करे सघे। गॾियाणी में डिप्टी कमिश्नर खैरपुर सैफुल्ला अबड़ो, ADC ज़मी जागीराणी, ADC 2 इकबाल चंद्राणी समेत ज़िले खैरपुर जे ऑफिसरनि शिरकत कई। फेसगंज में बासित जवाबदारनि पारां मुबैना ज़्यादती जी कोशिश ऐं तशद्दुद करण ख़िलाफ़ मुतासिर नारी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। ॻोठ लतीफ़ राजपर जी रहवासिन फरीदा राजपर ॿुधायो त जवाबदार मुख़्तियार राजपर ऐं ॿियनि साणस मुबैना तशद्दुद करे ज़्यादती जी कोशिश कई। हुन चयो त जवाबदार मुख़्तियार राजपर ख़िलाफ़ NC बि दाख़िल कराई, पर पुलिस संदसि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न पई करे। हुन इल्ज़ाम हणींदे ॿुधायो त थाणे जे SHO पारां जवाबदारनि खां रिश्वत वठी ख़ामोशी इख़्तियार कई वई आहे। हुन IG सिंध ऐं ॿियनि इक़्तिदारनि खां मुतालबो कयो त ॼाणायल जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे खेसि तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। सॼी सिंध में तेज़ हवाउनि बरसातनि खां पोइ गर्मी ख़त्म ऐं मौसम ख़ुशगवार थी वई। पाणी निकाल थियण सबबि अवाम खे ॾुखियाइयूं पेश अची रहियूं आहिनि। कंडियारी शहर ऐं भरपासे में बरसात खां पोइ गर्मीअ जो ज़ोर टुटी पियो ऐं माण्हुनि खे ख़ुशीअ जी लहर पखिड़िजी वई आहे। रहवासियुनि ॿुधायो त बरसात अल्लाह जी रहमत आहे, पर टाउन इंतिज़ामिया जी लापरवाही सबबि पाणी घिटियुनि मां निकाल न थी सघियो आहे। हुन चयो त रस्तनि ते पाणी बीहजी वञण समेत बिजलीअ जी लोड शेडिंग में बाज़ सबबि रहवासी परेशानियुनि जो शिकार बणियल आहिनि। टंडो रहीम खां समेत काठे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हिकु भेरो ॿीहर तेज़ हवाउनि सां गॾु बरसात जो सिलसिलो हलंदड़ आहे। रहवासियुनि ॿुधायो त बरसात सबबि पाणी घिटियुनि में बीहजी वियो, जंहिं सबबि संदनि ज़िंदगी जो कारोबार मुतासिर थी वियो आहे। रुस्तम शहर में भरपासे में म्यूनिसिपल इंतिज़ामिया घिटियुनि मां मींहं जो पाणी निकाल करण में मुकमल नाकाम थी वई। शहरियुनि ॿुधायो त म्यूनिसिपल इंतिज़ामिया जी लापरवाही सबबि शहरी पंहिंजी मदद पाण रोड रस्तनि ते पाणी निकाल करे रहिया आहिनि। वापारियुनि जो चवणु आहे त मार्केटनि मां पाणी निकाल न थियण सबबि ख़रीदारनि खे सख़्त ॾुखियाइयूं पेश अची रहियूं आहिनि। रोहिणी में तेज़ हवाउनि ऐं बरसात खां पोइ केतिरनि ई घरनि जूं छितियूं किरी पयूं ऐं पाणी रोड रस्तनि ऐं घिटियुनि में बीहजी वियो। रहवासियुनि ॿुधायो त बरसाती पाणी निकाल न थियण ऐं बिजलीअ जी लोड शेडिंग सबबि हू ॾुखियाइनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। होॾां मिठियाणी भरपासनि वारे इलाइक़नि में बि तूफ़ानी बरसात सबबि पाणी रोड रस्तनि ते बीहजी वियो। रहवासियुनि पारां ॻणतीअ जो इज़हार कयो वियो। रहवासियुनि ॿुधायो त म्यूनिसिपल इंतिज़ामिया जी लापरवाही सबबि शहर ऐं भरपासे जे रस्तनि ऐं घिटियुनि में पाणी बीहजी वियो आहे। हुननि ॿुधायो त सेवरेज सिस्टम नाक़स थियण सबबि गंदे नालनि ऐं बरसात जो पाणी संदनि घरनि में दाख़िल थी वियो। म्यूनिसिपल इंतिज़ामिया बरसात खां पहिरीं ऐं बाद में पाणी जी निकाल बाबति के बि सराइता क़दम न खंया, जंहिं सबबि हू पंहिंजी मदद पाणी कढी रहिया आहिनि। मुतासिर रहवासियुनि सिंध हुकूमत ऐं ॿिनि आला इख़्तिदारनि खां मुतालबो कंदे बाग़े जो नोटिस वठी पाणी जी निकाल यकीनी बणाई वञे। शहदाद कोट में ज़रिए पाणी जी शदीद कोट ख़िलाफ़ तरक़ी पसंद पार्टी जे सॾ ते रैली कढी धरणो हंयो वियो आहे। कामरेड हयातुन्यो, इमदाद सुमरो, फारूक चावड़ो ऐं सराई शाहिद मस्तोई जी अॻवानी में तरक़ी पसंद हाउस खां कोटु मोटू चौक ताईं रैली कढी धरणो हंयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त बरसातनि सबबि ॿोॾि वारी सूरतहाल पैदा थी वई आहे। ॿिए पासे
ज़री पानी जी खोज सबब सिंध जा माण्हू नुकात वारी सूरत के मुंह ॾेई रहिया आहिनि। हुन चयो ख़ासि करे ज़िले कंवर शदादकोट में पानी जी शदीद किल्लत सबब कहत ऐं नुकात वारी सूरत आहे। मुज़ारिन चयो पानी खोज सबब जानवरनि जे पीअण ऐं मयतनि खे गुसल ॾियण लाइ बि पानी मौजूदु आहे। अॻवाणी चयो त अॻु में ई बुख बदहाली बेरोज़गारी ऐं हर रोज़ वधंदड़ महांगाई जे करे माण्हू फाककशी काटण ते मजबूर आहिनि। अहिड़ी सूरत में जेकॾहिं फसल बि नथो थिए त माण्हू ख़ुदकुशियूं करण ते मजबूर थी वेंदा। शहदादकोट में इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं सदाम सोलंकी खां। जी सदाम, आगाह कजो। जी बिल्कुल, जिले कंबर शहदादकोट में ज़रई पानी की शदीद खोट खिलाफ तरक्की पसंद पार्टी के सदर से तालके शहदादकोट पारा तरक्की पसंद हाउस का एहतजाजी रैली कढी कोटू मोटू चौक ते धरणो आयो वियो आहे। उन मौके ते एसटीपी जे अगवाणनि कामरेड हयात दुनियो, इमदाद सुमरो, शाहिद मस्तोई ऐं शबीर मकसई समेत ॿियनि ख़िताब कंदे चयो आहे त हिक पासे बरसातूं हली रहियूं आहिनि जंहिं करे ॿोॾ वारी सूरत हाल आहे, ॿिए पासे ज़रई पाणी जी खोट सबबि सॼी सिंध ॾुकार वारी सूरत हाल खे मुंहुं ॾेई रही आहे। ख़ासि करे ज़िले कंबर शहदादकोट में पाणी जी शदीद किल्लत सबबि क़हत ऐं ॾुकार वारी सूरत हाल आहे, जिते जानवरनि जे पीअण ऐं मयतनि खे गुसल ॾियण लाइ बि पाणी कोन्हे। हिकु त अॻ में ई बुख ऐं बदहाली, बेरोज़गारी ऐं हर रोज़ वधंदड़ महांगाई जे करे माण्हू फाकाकशी कटण ते मजबूर आहिनि। ॿियो त वाटर सप्लाई पाणी न हुजण करे, शाखुनि जो पाणी न हुजण करे वाटर सप्लाई जो पाणी शहर वासियुनि खे नथो मिली सघे, जंहिंजे करे सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। अहिड़े सूरत में जेकॾहिं फसल बि न थियो त माण्हू ख़ुदकुशियूं करण ते मजबूर थींदा। वधीक अॻवाननि ॻाल्हाईंदे मेहरबानी सदाम सोलंकी तफ़सीलनि जे लाइ।